चवे छा पई अम्मा? बाबा ऐं फरियाल आंटी? इहो सच आहे पुट त हू ॿई हिक ॿिए खे पसंदि कंदा हुआ ऐं उन्हनि जी शादी थियण वारी हुई, पर फरियाल जा ख्वाब ई कुझु ॿिया हुआ। तुंहिंजे बाबा में उहा सख्त न हुई जो फरियाल जा ख्वाब पूरा करे सघे। ऐं फरियाल खे जॾहिं इन ॻाल्हि जो अंदाज़ो थियो त हुन रिश्तो टोड़े छॾियो ऐं पोइ हुन तुंहिंजे चाचे जब्बार सां शादी कई। तुंहिंजे बाबा कॾहिं बि इन ॻाल्हि जो मूंसां ज़िक्र न कयो, पर मां ॼाणंदी हुअसि त तुंहिंजे बाबा आख़िरी साह ताईं फरियाल सां मोहबत कंदो रहियो। मूंखे यकीन न पियो अचे। दौलत में वॾी ताक़त हूंदी आहे पुट। मोहबत, रिश्ता ॿुधण में त सभु सुठा था लॻनि, पर हक़ीक़त में उन्हनि जी का बि अहमियत न हूंदी आहे। अगर अहिड़ी ॻाल्हि आहे त मायरा मूंसां मोहबत छो थी करे? मूं वटि त काई दौलत न आहे। पुट जे अॼु तोड़ दौलत न आहे न, त इंशाअल्लाह सुभाणे तोड़ दौलत ज़रूर ईंदी। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।